सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त इमरानी टोले लांग मार्च जे आड़ में तशद्दुद जो रस्तो इख्तियार कयो, जंहिंजो हिसाब ॾियणो पवंदो। को बि सियासी कारकुन सरकारी मिल्कियतुनि खे नुक़सान नथो पहुचाए सघे। अव्हां खे अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त इमरानी टोले लांग मार्च जे आड़ में तशद्दुद जो रस्तो इख्तियार कयो, जंहिंजो हिसाब ॾियणो पवंदो। को बि सियासी कारकुन सरकारी मिल्कियतुनि खे नथो साड़े सघे। जारी कयल बयान में सूबाई वज़ीर नासिर शाह चयो त इमरान ख़ान मिल्कियतुनि खे साड़ियो ऐं दहशत पखेड़ण जी हिदायत कई हुई। हुन चयो त इमरान ख़ान तशद्दुद वसीले इक़्तिदार वठणु चाहे पियो। संदसि चवणु हो त लांग मार्च इमरान ख़ान जे फूकड़े मां हवा कढी छॾी, हाणे पुछ लिकाए भॼी वियो आहे। आगाह कंदा हलूं। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त इमरानी टोले लांग मार्च जे आड़ में तशद्दुद जो रस्तो इख्तियार कयो, जंहिंजो हिसाब ॾियणो पवंदो। को बि सियासी कारकुन सरकारी मिल्कियत खे नथो साड़े सघे। जारी कयल बयान में सूबाई वज़ीर नासिर शाह चयो त इमरान ख़ान मिल्कियतुनि खे साड़ियो ऐं दहशत पखेड़ण जी हिदायत कई। हुन चयो त इमरान ख़ान तशद्दुद वसीले इक़्तिदार वठणु चाहे पियो। संदसि चवणु हो त लांग मार्च इमरान जे फूकड़े मां हवा कढी छॾी, हाणे पुछ लिकाए भॼी वियो आहे। आगाह कयूं पिया। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त इमरानी टोले लांग मार्च जी आड़ में तशद्दुद जो रस्तो इख्तियार कयो आहे। आगाह कयूं पिया। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त इमरानी टोले लांग मार्च जी आड़ में तशद्दुद जो रस्तो इख्तियार कयो।